बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं आहियां अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, इंसानी सिहत खे हूअं त मुख़्तलिफ़ बीमारियूं लाॻियूं थियनि थियूं, उन बीमारियुनि जे करे इंसान जी ज़िंदगी खे शदीद ख़तरात लाहिक़ हूंदा आहिनि। पर अॼु असां जंहिं बीमारी मुतालिक़ डिस्कस कंदासीं उहा आहे थेलीसेमिया। थेलीसेमिया हिकु अहिड़ी बीमारी आहे जेके नंढे ॿार खे ॼमण सां ई पैदाइशी तौर ते लॻंदी आहे ऐं उहा उनजी ज़िंदगीअ खे अॻिते वधण में तमामु घणी रुकावट हूंदी आहे। थेलीसेमिया हिकु बीमारी जेका उनजे वालदेन खां उन ॿार ताईं पहुचे थी ऐं उन वालदेन खे माइनर वालदेन सॾिबो आहे। पीउ ऐं माउ उन ॿार जा उहे जेके माइनर हूंदा आहिनि उन्हनि खां इहा बीमारी लॻंदी आहे। हाणे माइनर जा केसिस कीअं हूंदा आहिनि उनजी कुझु वज़ाहत डॉक्टरनि जी मुताबिक़ ईअं आहे त माइनर जेके जोड़ा जेके शादी कनि था, ख़ासि तौर ते जेके कज़न मैरिजिस हूंदियूं आहिनि, जेके सोटाण में जेके वेझनि रिश्तनि में जेके शादियूं थींदियूं आहिनि, उन शादी जे बदौलत उनखे जेके ॿार ॼमंदो आहे उन में अक्सरियत थेलीसेमिया जा ॿार हूंदा आहिनि। हाणे असांजे पाकिस्तान में हिकु सर्वे मुताबिक़ तक़रीबन कोई 15 खां 17% अहिड़ा जोड़ा आहिनि जेके माइनर हूंदा आहिनि जिन जी शादी थींदी आहे त उन में इलाही सारो इम्कान मौजूदु हूंदो आहे थेलीसेमिया जे मरीज़ ॿार पैदा थियण जो। हिकु सर्वे मुताबिक़ त असांखे इहे बि रिपोर्ट्स मिलनि थियूं त पाकिस्तान में हिकु साल में तक़रीबन 5-6 हज़ार ॿार अहिड़ा पैदा थियनि था जेके थेलीसेमिया जा मरीज़ थियनि था उन माइनर शादियुनि जे करे। अच्छा, उनखां अलावा जेके ॿार जॾहिं पैदा थियनि था त उनखे महीने में 2 दफ़ा रत ज़रूरु घुरिजे थी लॻंदी आहे। अहिड़े हिसाब सां जेके हिन वक़्तु असां वटि जेको तादादु आहे उन में हज़ारे न बल्कि लखें लीटर हर साल जेको आहे त रत जी ज़रूरत पवंदी आहे। पाणी जी न बल्कि रत जी ज़रूरत पवंदी आहे उन ॿारनि खे उनजी ज़िंदगी खे कंटिन्यू करण जे लाइ। ऐं हिकिड़ो रेशो इहो आहे त ॿार माना जेको थेलीसेमिया मरीज़ आहे बमुश्किल सां उहो 15 खां 20 सालनि जी उमिरि ताईं ज़िंदा रही थो सघे, छाकाणि त हर महीने रत लॻण जे करे उन ॿार में क़ुवत मुदाफ़ित घटिबी आहे ऐं उन सां गॾोगॾु उन ॿार में हिकिड़ो आयरन जो मिक़दारु तमामु वधी वेंदो आहे। जॾहिं ॿार जो आयरन जो मिक़दारु वधी वेंदो आहे त उन ॿार जी ज़िंदगी अॻिते हलणु ॾाढी मुश्किल हूंदी आहे। ईअं खणी चइजे जीअं तव्हां हिकिड़े फुकणे खे हवा भरींदो त केतिरो भरींदो, आख़िर उहो फुकणो फाटी सघे थो। मतिलबु उन ॿार जी ज़िंदगी ॾाढी हाई रिस्क ते हूंदी आहे। जेके मरीज़ थी पिया थेलीसेमिया जा मरीज़ जेके ॿार आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जे लाइ रत केतिरो ज़रूरी आहे उन लाइ हर शहर में थेलीसेमिया सेंटरनि जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं असां वटि जेकबाबाद में तक़रीबन जेकबाबाद ऐं भरपासे में 500 जे लॻभॻि अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके थेलीसेमिया जा मरीज़ आहिनि। थेलीसेमिया जे मरीज़नि खे रत हर महीने 2 दफ़ा लॻंदी आहे ऐं हिते हिकु हुसैनी लेबॉरेटरी में थेलीसेमिया सेंटर हो जंहिंजे बंदि थियण सां असांजे जेकबाबाद जे तक़रीबन 500 जे लॻभॻि ॿारड़नि खे हिन वक़्तु रत जी शदीद ज़रूरत हूंदी आहे ऐं सेंटर बंदि थियण जे करे तिन मां जेकबाबाद शहर जा 2-4 ॿारड़ा हिन वक़्तु फ़ौत बि थी चुका आहिनि। इन मौज़ू ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं अब्दुलहई सौमरो साहब खे। अब्दुलहई सौमरो साहब जन महिरान सोशल वेलफेयर जा अॻवाण आहिनि ऐं साईंजन सां इन ते डिस्कस कंदासीं, छाकाणि साईंजन जी थेलीसेमिया जे मरीज़नि जे हवाले सां जेका कोशिशि आहे, जेका जुस्तजू आहे त हिते जेको आहे उहो थेलीसेमिया सेंटर ॿीहर बहाल थिए ऐं उन्हनि जेका स्ट्रगल कई आहे उन सां अचो त साईंजन सां ॻाल्हि ॿोल कई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, अव्हांखे वलीकार प्रोग्राम में असां हिकिड़ो डिघो इंट्रो ॾिनोसीं इन जे करे जो असां चाहियूं पिया त अवाम ताईं इहा ॼाण पहुचे त थेलीसेमिया मर्ज़ आहे कहिड़ो या उहो छा हूंदो आहे, उन जा असबाब कहिड़ा न। थोरी कोशिशि कईसीं डिस्कस करण जी। हाणे अव्हां जेकबाबाद में जेके मरीज़ आहिनि थेलीसेमिया जा, जेके मासूम ॿारड़ा आहिनि, नींगर बि आहिनि, न्याणियूं बि आहिनि जेके मुतासिर आहिनि, सेंटर बंदि थियण जे करे उन्हनि सां जेके मसाइल आहिनि उन मुतलिक़ अव्हां पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे। अव्हां जेका स्ट्रगल कई आहे थोरो उन ते रोशनी विझंदा। असल हक़ीक़त इहा आहे सभ खां पहिरियां त तव्हां हिकु उन अहम इशूअ ते अॼु प्रोग्राम करे रहिया आहियो जेको कंहिं हिकु मासूम ॿार जी न, हिकु घर जी न, पर 100 ॿारनि मासूमनि जी, गुलनि जहिड़े ॿारड़नि जी ऐं उन्हनि जे फैमिलीज़ जी ज़िंदगी ऐं जीअण ऐं मरण जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त असां वटि जेको थेलीसेमिया जा जेके मरीज़ आहिनि उहे तव्हांजी पंहिंजे हिन में चई वियो त तक़रीबन 500, त मां सम्झां थो जेका फिगर आहे जेका इन लिस्ट आहिनि पंहिंजो जेके हुसैनी जेका ब्लड बैंक जी जेका पहिरियां हिते फ़ाल हुई, सही, सो उन में मुंहिंजे ख़्याल में 301 जेके आहिनि उहे डिस्ट्रिक्ट जेकबाबाद ऐं उनखां फिगर जो मतिलबु माना अचूं था तव्हांजी फिगर सही आहे, उहे आहिनि 150 ॿार ॿिया आहिनि जेके अनरजिस्टर्ड आहिनि। माना तक़रीबन 500 ॿार जेकबाबाद जे अंदरि जेको आहे उहो थेलीसेमिया जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे।
उन्हनि ॿारनि खे जेको आहे मुंहिंजे ख़्याल में महीने में कॾहिं 2 दफ़ा ब्लड लॻे थी, कॾहिं उन्हनि खे 3 दफ़ा, पर डॉक्टरनि जो इहो बि चवणु आहे ऐं इन लेबॉरेटरी वारनि जो बि इहो चवणु आहे, जन कंफर्म कयो आहे त इन्हनि जी जॾहिं हेमोग्लोबिन घटिजी थी वञे, 10 खां घटिजे थी, त कॾहिं कॾहिं इन ॿारनि मासूमनि खे 4 दफ़ा बि ब्लड जी ज़रूरत पए थी। सही हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको सेंटर बंदि कयो वियो आहे, इहो सेंटर बंदि उन टाइम थियो छाकाणि जो त जिम्स जे अंदरि हिकु प्रोग्राम थियो, ओपनिंग सेरेमनी हुई पंहिंजो RBC वारनि जी, जंहिंमें मैडम साहिबा जेका उन्हनि जी आई, उन्हनि जे सखर जी रीजन जा जेके ॿिया पंहिंजो जेके ऑफिसर्स वग़ैरह उहे आया, हिकु प्रोग्राम थियो हो। उन खां पोइ जेको आहे उन्हनि ते उन्हनि ॻाल्हायो। पोइ असां उन्हनि खां पुछियोसीं त उहा हीअ जेका ऑलरेडी हुसैनी कमु करे पई ऐं बहितरीनु कमु करे पई, ॿारनि खे ब्लड मिले पियो, उन्हनि जो छा थींदो? त हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई, उन वक़्त जे DHO ऐं उन वक़्तु जेका मैडम साहिबा आई, उन्हनि जी मौजूदगी में असां हिननि खां इहो सुवालु कयोसीं। त हुननि चयो त ॻाल्हि इहा आहे त RBC जेका आहे इहा सिंध गवर्नमेंट जर्मन जे थ्रू जेको आहे उन्हनि सां जेको आहे पंहिंजो हिकिड़ी एग्रीमेंट कई आहे, ठीकु आहे न। त असां चयोसीं ठीकु आहे, पंहिंजी जाइ ते एग्रीमेंट ज़रूरी आहे, भले हिक जी जाइ ते 2 इदारा थियनि, तव्हां बहितर आहे। ज़ाहिर पॉपुलेशन जैकबाबाद जिम्स में न, सखर उन्हनि जी हेड ऑफिस आहे, रीजनल जेका ब्लड पंहिंजो जेको लेबॉरेटरी आहे उनजो जिम्स में जेको आहे उन्हनि जो यूनिट आहे, कमु करे पियो। असां उन्हनि खे चयोसीं त ठीकु आहे, तव्हांजी जेकॾहिं गवर्नमेंट हिकु ॿी बि कंहिं ॿिए इदारे सां बि कमु कयो आहे, त पर ॻाल्हि इहा आहे त उन इदारे खे तव्हां बंदि न कयो न, छाकाणि जो जेके सवें मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जंहिंखे 2 खां 3 दफ़ा 4 दफ़ा ब्लड खपे थी, छा उहा ब्लड RBC जेको आहे पंहिंजो प्रोवाइड कंदी? त हुननि चयो न, असांजूं ॻाल्हियूं हलनि थियूं, असां सेक्रेटरी खे बि लिखियो आहे, असांजी सेक्रेटरी सां ॻाल्हियूं आहिनि। हाणे इहा ॻाल्हि करे पियो उन वक़्तु जो DHO साहिबु ऐं उन मैडम साहिबा जेका उन्हनि जी हिते रिप्रेज़ेंट करे पई। त पोइ उन खां पोइ हुननि चयो त असांजूं हिन सां ॻाल्हियूं आहिनि, बजट जो इशू आहे, हिननि जा पैसा रहियल आहिनि, असां हिननि सां बि क्लियर कंदासीं, असां हिननि खे बि इजाज़त ॾींदासीं। पर जीअं ॾींहं गुज़रंदा विया, वक़्तु गुज़रंदो वियो, RBC आई, अची करे जिम्स में हुननि जेको आहे पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो, हू ब्लड ॾिए पई। पर हाणे ॻाल्हि इहा आहे, हू त ब्लड ॾिए थी, उन्हनि खे ॾिए थी जेके जिम्स जे अंदरि अची करे एडमिट थियनि था। उहो नॉर्मल डिलीवरी में अगरि कंहिंखे ब्लड खपे थो, अगरि कंहिंखे सीज़र जे दौरान ब्लड 1 खपे थो, 2 खपे थो, RBC ॾिए थी। पर ॻाल्हि इहा आहे त उनजे एवज़ जेको आहे RBC वरी जेको आहे उन्हनि खां डोनर वठे थी। हाणे अर्ज़ु इहो आहे त इहो त अलॻि ॻाल्हि थी वई, जेके 400 खां 500 जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे ब्लड केरु ॾिए? हिननि हुसैनी सां जेको कॉन्ट्रेक्ट आहे ख़तमु कयो। असां हुसैनी जी हिमायत नथा कयूं, छाकाणि जो असां न्यूट्रल आहियूं। असीं चाहियूं था त जैकाबाद जे अंदरि, भले उहे ज़िले जैकाबाद सां तालुक़ु रखनि था, असांजे बलूचिस्तान सां तालुक़ु रखनि था, कंदकोट कश्मीर जे नज़दीक जेकॾहिं कंहिं तहसील खां बि अचनि था, त उन्हनि ॿारनि खे जेको आहे पंहिंजो ब्लड मिलणु घुरिजे। इहा जेका आहे असांजे हितां जे माण्हुनि सां, हिननि मासूम ॿारनि सां, मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट जी हेल्थ डिपार्टमेंट जी दुश्मनी आहे। ऐं उनखां अलावा जेके असांजा हितां जा मुंतख़िब नुमाइंदा आहिनि, मूंखे त हैरत आहे, उन्हनि मां को अहिड़े क़िस्म जो मज़बूत जेको आहे को असांखे किथे को आवाज़ु मज़बूत को उन्हनि जो जेको आहे को अहिड़ी ॻाल्हि न आई आहे त जेका हुननि चयो हुजे त बाबा न ठीकु आहे, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट पंहिंजो जेको आहे जर्मन जे थ्रू RBC सां कई आहे, असां जेको आहे हुसैनी न सही, भले तव्हां हुसैनी वारनि सां कॉन्टेक्ट न कयो, तव्हां कंहिं बि इदारे सां कॉन्टेक्ट कयो। असीं सिर्फ़ु इहो चाहियूं था, वालिदेन सिर्फ़ु इहो चाहिनि था, हितां जी आवाम सिर्फ़ु इहो चाहे थी। ऐं अॼु बि जेको तव्हां प्रोग्राम कयो था, त मूंखे इहो यकीन आहे त तव्हांजे प्रोग्राम जो मक़सदु बि इहो आहे त हिते सेंटर जेको आहे फंक्शनिंग थियणु घुरिजे। न सिर्फ़ु सेंटर स्टार्ट थिए, हक़ीक़त इहा आहे त बग़ैर देरि जे थिए, छाकाणि जो जंहिं ॿार खे 3-4 दफ़ा ब्लड उहो काॾे वञे, उन्हनि वटि साईं वसायल न अथव। हिन में जेकी मेजॉरिटी आहे जेका तव्हां ॻाल्हि करे वियो त हीअ बीमारी किथां ट्रांसफ़र थिए थी, उनजे लाइ 2 लफ़्ज़ मां इहो बि अर्ज़ु कंदुमि, तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुस सां उन्हनि पंहिंजे बुज़ुर्गनि खे, उन्हनि भाइरनि खे, उन्हनि न्याणियुनि खे, उन्हनि फैमिलीज़ खे, त बाबा जेको ब्लड रिलेशन आहे न असांजो जेको ॾाढंग आहे, हाणे असांखे इन खां ॿाहिरि निकिरणो पवंदो, छो जो असां आदम जी औलाद आहियूं। बिल्कुलु असां इहे बिरादरिन खां मुस्लमान में जिथे न्याणीअ जो घर आबाद थिए थो, जिथे तव्हां सम्झो था त तव्हांजी न्याणीअ जे लाइ हीउ बहितरु रिश्तो आहे, तव्हां पंहिंजी बिरादरिन खां निकिरो, छाकाणि जो जेकॾहिं निकिरंदा, मूंखे यकीन आहे जॾहिं असां इन ते 100% जॾहिं असां इन ते अमल कयोसीं
त इनशा अलाह ताला जेके ॿार आहिनि अलाह इन्हनि खे वॾी ॼमार बि ॾींदो, अलाह कंदो इन जे लाइ सिंध हुकूमत जेको अॼु जो ही जेको तव्हांजो प्रोग्राम आहे अलाह कंदो इन जो लाभ मिलंदो। सिंध हुकूमत जेका निंड पई आहे, गहरी निंड आहे, या कोमा में सुतल आहिनि असांजा नुमाइंदा या जेका सियासतदान या असांजा कामोरा, अलाह उन्हनि खे उथाईंदो। उहे हिननि जे लाइ जेका कुझु न कुझु कंदा। ऐं जेकॾहिं असां इन ते अमल कयूं था, इन ॾाढंग वारे खां निकिरूं था, त मां सम्झां थो पोइ इन फ्यूचर इहो असां चई सघूं था, असांखे यकीन आहे पंहिंजे रब ते, त असां वटि अॻियां जे लाइ हिकिड़ो ॿार बि इन मूज़ी मर्ज़ में मुब्तला असांखे इंशाअल्लाह ताला न मिलंदो। अच्छा, हिन वक़्तु जेका अव्हांजी स्ट्रगल आहे, तव्हां हिन सिलसिले में जेकी कोशिशूं वरितियूं आहिनि, डिप्टी कमिश्नर जेका हुआ असां मुंहिंजी मुलाक़ातूं या मथे बि जेका लिख पढ़ खतो किताब ज़रूरु कई आहे, त उनजो तव्हांखे छा सम्झो था त तव्हांजी जेका आहे प्रोसेस केतिरे ताईं पहुतो आहे, तव्हां केतिरा पुर उमीद आहियो, या अञा वधीक इन शइ जी हिकिड़ी मुकमिल तौर ते स्ट्रगल जी ज़रूरत आहे? सिविल सोसाइटी अव्हां सां केतिरो साथ ॾिए थी, हेल्थ डिपार्टमेंट हितां जा चूंडियल नुमाइंदा या जेके ॼाण रखंदड़ जेके अफ़राद आहिनि असांजे शहर जा, उन्हनि सां उहे तव्हां सां केतिरो सहमत आहिनि? रिज़ल्ट जी उमेदु केतिरी रखो था? साईं, हाणे जेको असांजी DC साहिब सां जेका मुलाक़ात थी, असांजो डेलीगेशन हुयो ऐं असां उन सां मुलाक़ात कईसीं। DC साहिब खां असां कंहिं हद ताईं पुर उमीद आहियूं, छाकाणि जो इंसान जी बॉडी लैंग्वेज ऐं गुफ़्तगू ॿुधाईंदी आहे त केरु केतिरो इन में संजीदा आहे, केतिरो सीरियस संजीदा आहे। मां सम्झां थो हू संजीदा आहे, पर हीउ जेको मैटर आहे न उहो DC साहिब खां ॻोरो आहे। छाकाणि जो जेतिरे ताईं असांजो हितां जो सियासतदान जेका बाजो सिर्फ़ु मुंतख़िब थियल न, हिन शहर सां तालुक़ु रखंदड़ असांजो MNA साहिबु, असांजो MPA साहिबु ऐं असांजो जेको एडवाइज़र टू CM मीर एजाज़ हुसैन जखरानी साहिबु, इहे टई माण्हू संजीदा न थींदा ऐं इन खे सीरियस न वठंदा ऐं पंहिंजी जान जा वकड़ न कढंदा, तेतिरे ताईं मां नथो सम्झां। सिर्फ़ु डिप्टी कमिश्नर साहिबु जेको आहे इन सिस्टम खे जल्द फ़ौरन बहाल करे, हितां जे जेके मासूम ॿारनि उन्हनि जे लाइ जेको आहे सेंटर बहाल करे। ॿी जेका ॻाल्हि कई त सिविल सोसाइटी या जेके ॿियूं असांजूं धुरियूं आहिनि, अर्ज़ु इहो आहे त हीअ जेके बि असां वटि मसइला आहिनि न, थेलेसीमिया जे सेंटर जो बंदि थियणु, सिविल अस्पताल खे अलीगढ़ जा ताला लॻणु, शहर जा मुख़्तलिफ़ इशूज़ जंहिं ते तव्हां हमेशह ॻाल्हाईंदा रहिया आहियो, सो तव्हांखे जस आहे, इहे आहिनि ई इन करे त जेको असांजी आम जेका अवाम आहे, पब्लिक आहे जेका बाजी, उहा जेका आहे न इन्हनि सभिनी मसइलनि खां लातालुक़ आहे। हू चए थी त जेके सियासी पार्टियूं आहिनि या जेके मज़हबी पार्टियूं आहिनि या जेके चंद सुजाग धुरियूं आहिनि, बिरादरियूं आहिनि, या असांजी मेरान सोशल फोरम आहे, बसि इन्हनि जो कमु आहे, इन्हनि जी ज़िमेदारी आहे, इहे आवाज़ उठाइनि, इहे ॿाहिरि रोडनि ते निकिरनि, चाहे कहिड़ो बि शहर जो इशू हुजे, फंडामेंटल राइट्स हुजनि, असांजो उन्हनि पार्टियुनि जो या जेके मज़हबी आहिनि उहे सभु निकिरनि पियूं। पर ॻाल्हि इहा आहे त जेके पार्टियूं निकिरनि थियूं, जेके इतिहाद निकिरनि था, या तव्हां मीडिया जेकॾहिं पंहिंजो हिकु विख वधायो था हितां जे अवाम जे लाइ, त ॿ विखूं असांखे बि वधाइणु घुरिजनि। तंहिंजे करे अवाम खे जेको आहे न पंहिंजे मसइलनि जे लाइ सुजाॻ थियणो पवंदो। अवाम खे जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि जो बुनियादी हक़ आहे, असांजो आइन असांखे इजाज़त थो ॾिए, असांखे हक़ थो ॾिए, त पोइ जॾहिं असांजो पाकिस्तान, असांजो जेको आइन आहे असांखे हक़ थो ॾिए, त असां पंहिंजो आवाज़ थो उठायूं न। साईं, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु बजाए। पर हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि था कयूं त जेकॾहिं असीं हुकूमत जे पॉलिसी ठहण ते, बजट फिक्स करण ते, ॿीहर वरी नओं सेटअप ठहण ते जेकॾहिं हुकूमत जेतिरो बि वक़्तु ज़ाया थी करे, उन जे नतीजे में जेकॾहिं मासूम ॿारनि जूं अॼु जेके ज़िंदगी दुआ ते लॻल आहिनि, त असां आम माण्हू, असां हिन सिविल सोसाइटी जा जेके अफ़राद आहियूं, असां छा अहिड़ो को अल्टरनेट नथा पैदा करे सघूं? जीअं मुख़्तलिफ़ ब्लड डोनर्स हूंदा आहिनि, हिकिड़ा ग्रुप्स आहिनि, जीअं हादसाती सूरत में मुख़्तलिफ़ अस्पताल में माण्हू ब्लड डोनेट कंदा आहिनि, या माण्हू हिक ॿिए जी मदद कनि था न, त छा भला हिकिड़ो पंहिंजी मदद पाण तहत हिकिड़ो अहिड़ो को सेटअप या हिकिड़ो अहिड़ो को तरीक़ेकार मैकेनिज़म जोड़े करे, हिकिड़ो नेटवर्क, जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया खे माण्हू हूअं त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां आम तौर ते फज़ूल बि इस्तेमालु करे थो, पर अहिड़ो को तरीक़ो कोन्हे त जेकॾहिं जेतिरी ताईं हुकूमत कंदी करे ओतिरी ताईं आम माण्हू गॾिजी करे एडिक्स में हिकिड़ो सिस्टम ठाहे, ब्लड डोनेशन जो हिकिड़ो माना हिकिड़ो सुठो ग्रुप ठहे, ऐं उन जे ज़रिए जेको आहे त पेरेंट्स सां बि राब्ते में रहनि, ऐं इन तरीक़े सां जेके माना ॾुखियाई में जेके ॿार हिन वक़्तु आहिनि, जेके जिन खे ब्लड नथी मिली सघे, त तव्हांजे मेरान सोशल फोरम जे थ्रू या ॿिए कंहिं ॿिए इदारे जे थ्रू, इवन असां पंहिंजो जेको आहे हीउ जेकब न्यूज़ जो जेको प्लेटफॉर्म आहे, इहो बि असां हाज़िर कयूं वेठा आहियूं, त दोस्त जेकॾहिं थी सघे थो भला इन तरीक़े सां। साईं, ॿ मसइला आहिनि। सभ खां पहिरियां इहो बुंड जेको आहे न, कंहिं बि अकेली कंहिं बि तनज़ीम जे खणण खां ॻोरो आहे। अच्छा, नंबर 1, छाकाणि जो 2-3 दफ़ा उन्हनि खे ब्लड खपे थी हिकिड़े मासूम गुलनि जहिड़े ॿारनि,
ठीकु आहे। नंबर ॿी ॻाल्हि त स्क्रीनिंग जेका हिन जी थींदी आहे फुल टेस्टूं, मसलन मां तव्हांखे ब्लड ॾियां थो, तव्हां मूंखे ब्लड ॾियो था, त ब्लड ओतिरे ताईं न लॻंदो जेतिरे ताईं जूं सभु टेस्टूं थियनि। उन जे लाइ मूंखे जेतिरे ताईं ॼाण आहे त मां सम्झां थो 2400 रुपयो अलाए घणो हुसैनी जेको आहे चार्ज कंदी, ठीकु आहे न साईं। पोइ उहो गवर्नमेंट खां या कीअं, ठीकु आहे साईं। या हाणे अर्ज़ु इहो आहे त ठीकु आहे जेकॾहिं का तंज़ीम पंहिंजे हुन ते त बाबा ठीकु आहे असां कोशिशि कयूं, पर एतिरा पैसा काॾों अचनि, को फंड्स हुजनि, को बजट हुजे न। इहो कमु सभ खां गॾु करणो मसइलो न आहे न साईं, छाकाणि जो इहो कमु जेको आहे हक़ीक़तनि जेको आहे उहो असांजी रियासत जो आहे, असांजी स्टेट जो आहे, असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो आहे, उनजी ज़िमेदारी आहे, जीआपे जे लाइ आहे। छो जो ज़िंदगी बचाइणु जेको आहे न अलाह खां पोइ असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो आहे। इहो जेको बुंडा असां खां आम माण्हूअ खां सियासी माण्हुनि खां सभिनीनि खां खणण खां ॻोरो आहे। ॿी ॻाल्हि जेका कई त माण्हू तव्हांखे असांखे जेके ब्लड ॾियनि, असां को अहिड़ो अर्ज़ु इहो आहे त तव्हां हिकिड़ो को प्रोग्राम कयो, तव्हां जिम्स में वञो न, भले शुरूआति तव्हां मूंखां कयो, मां ॿिए जे लाइ चवां मतां मुंहिंजे प्रोग्राम में कोई नाराज़ थिए, अलाह न करे मुंहिंजी फैमिली, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी फैमिली जो को बि मेंबर अगरि जिम्स में अचे थो, उनजी सीज़र थिए थी, डॉक्टर लेडी डॉक्टर चए थी बाबा मूंखे 2 पेन खपनि थियूं ब्लड जूं, ठीकु आहे, मां ईंदुसि RBC वारनि वटि, सही आयुसि त ज़ाहिर आहे मूंखे ब्लड ॾियणी पवंदी न। हू चवंदासीं ठीकु आहे तव्हांजो ग्रुप नथो लॻे, तव्हांखे असां तव्हांजो ग्रुप ॾियूं था, तव्हां असांखे ॿियो को बि जेका ग्रुप ॾियो। मां पंहिंजे भातीअ खे बचाइण जे लाइ जेको ऑलरेडी ऑपरेशन जे ऑपरेशन थिएटर में टेबल ते पियो आहे, उनखे ब्लड खपे थो, ब्लड मिले त मुंहिंजे न्याणीअ जो या मुंहिंजे घर जे कंहिं भाती जे ऑपरेशन थिए, मां पंहिंजे भातीअ खे ब्लड ॾियण जे लाइ तयारु न आहियां। अहिड़ा कई केसिस आहिनि जिन खे असां डील कयो आहे। पोइ असां छा कंदा आहियूं, जीअं फोरम सां राब्तो कंदा आहिनि, पोइ तव्हांखे रिक्वेस्ट कईसीं, शाह साहब महिरबानी कयो, कंहिं ॿिए दोस्त खे रिक्वेस्ट कईसीं, पोइ उन्हनि खां वठी कॾहिं RBC वारा महिरबानी कंदा आहिनि, डोनर असां को न वठंदा आहिनि, कॾहिं जेको असां उन्हनि खे डोनर वठी ॾींदा आहियूं पंहिंजे भातीअ जे लाइ। जॾहिं को माण्हू ब्लड नथो ॾिए, हाणे इन जे लाइ अर्ज़ु इहो आहे त जेतिरे ताईं असां में शऊर पैदा न थींदो न, असांखे इहा ख़बर न पवंदी त अब्दुल्हई जेकॾहिं ब्लड नथो ॾिए त अब्दुल्हई जो ब्लड जेको आहे 3-4 महीननि खां पोइ जेको आहे उहो ज़ाया थी थो वञे। हाणे ज़ाया थियण मां बर्दाश्त कयां थो, इन जे लाइ बहितर आहे त मां कंहिंजी ज़िंदगी बचायां, इहो मां ब्लड कंहिंखे ॾेई करे कंहिंखे जेको आहे हिकिड़ी सुहिणी सिहत जेको आहे जेका हिकिड़ी ज़िंदगी त ॾेई सघां न। इन जे लाइ जेको आहे असांखे शऊर जी ज़रूरत आहे, उहो शऊर जी कमी आहे हिन वक़्तु साईं। असांखे हिन वक़्तु अवाम जो शऊर पैदा करण जी तमामु ज़रूरत आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां पंहिंजो वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में, महिरबानी कई, थैंक यू अब्दुल्हई साहब। नाज़रीन, अवां असांजे प्रोग्राम जे महिमान अब्दुल्हई सौमरो साहब जी गुफ़्तगू ॿुधी। साईंजन जो चवणु आहे त अवाम में शऊर बेदार करण जी शदीद ज़रूरत आहे। पोइ जेके बि मसइला हुजनि, सिहत जा मसइला हुजनि या ज़िंदगी सां लाॻापियल ॿिया जेके बि मसइला, पर अॼु असांजो मौज़ू जेको हो थैलेसेमिया मर्ज़ इंतिहाई ख़तरनाक आहे, पर सभ खां हिन मां सम्झण जी ॻाल्हि इहा बि आहे त थैलेसेमिया जे मरीज़ जो, उन मासूम ॿार जो पंहिंजो को बि क़सूरु न आयो हूंदो, हू पैदा थिए थो, पैदा थियण सां हुनखे इहा बीमारी आहे। असां पंहिंजे मुआशिरे जे हिकु फ़र्द हुजण जे नाते असांजी ज़िमेवारी आहे त असां इन लाइ जदोजहद कयूं, कोशिशि कयूं ऐं जीअं त हुकूमत खे जेका सुतल निंड में आहे उहे जागनि ऐं हिननि जी वाहर कनि ऐं हिते जेकबाबाद में जेको हिते हलंदड़ थैलेसेमिया सेंटर जेको आहे उहो जेको बंदि थियो आहे उहो बहाल थिए ऐं हितां जे मासूम ॿारनि जी जेका दाव ते लॻल ज़िंदगी आहे उहा बहितरी तरफ़ वञे ऐं उहा ज़िंदगी बची सघे। पंहिंजे प्रोग्राम जो मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।